मुमताज़ मोलाई हाज़िर थे। खैरपुर जे अदालत में आवाज़ लगाया विया पर मुमताज़ मोलाई हाज़िर न थियो। खैरपुर जे सेशन जज मुश्ताक अहमद लिगारी जी अदालत फहश कलाम ॻाइण जे इल्ज़ाम हेठि दाख़िल करायल केस में नाले वारे सिंगर मुमताज़ चांडियो उर्फ़ मुमताज़ मोलाई ऐं ॿियनि खे अॼु तलब कयो हो। अदालत मुमताज़ मोलाई जे पेश न थियण ते सख़्त कावड़ ज़ाहिर कंदे मुमताज़ मोलाई म्यूज़िक कंपनी नाज़ प्रोडक्शन जे मालिक कलाम घड़ींदड़ शायर अयाज़ भंगर, डायरेक्टर राजा रब्बानी ऐं प्रोड्यूसर सुनील कुमार ख़िलाफ़ हिकु भेरो ॿीहर नोटिस जारी करे छॾिया। अदालत सभिनी खे 3 जुलाई ते पेश थियण जो हुकुम ॾिनो। खैरपुर जे वकील अरबाब जहांगीर अंसारी मुमताज़ मोलाई ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदे चयो हो त मुमताज़ मोलाई जे नए कलाम दिलबर खे कीअं परचाइबो आहे में फहश ॿोली इस्तेमालु कई आहे। तंहिं करे इन कलाम ते पाबंदी हई वञे ऐं सभिनी जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करे कार्रवाई कई वञे। अदालत दरख़्वास्त खे ॿुधण जोॻो क़रार ॾींदे मुमताज़ मोलाई ऐं ॿियनि खे तलब कयो हो। सवाल इहो आहे त छा मुमताज़ मोलाई जे नए कलाम में वाक़ई बि फ़हाशी आहे? मुमताज़ मोलाई जो समूरो कलाम ॿुधण खां पोइ ख़बर पवे थी त हू दिलबर खे परचाइण जा तरीक़ा ॿुधाए रहियो आहे ऐं कलाम में ॿुधायल को बि तरीक़ो फ़हाशीअ जे ज़ुमरे में बिल्कुलु बि नथो अचे। मुमताज़ मोलाई जे कलाम में दिलबर खे परचाइण लाइ हुन जे वेझो रहण, थोरो नखरो सहण, थोरो पेरे पवण, खेसि मोबाइल फ़ोन वठी ॾियण ऐं जानू जानू चवण जहिड़ा तरीक़ा बयानु कया विया आहिनि। छा इन्हनि में का फ़हाशी आहे? दिलबर खे कीअं परचाइबो आहे? मुमताज़ मोलाई जे हिन कलाम में शाइर अयाज़ भंगर दिलबर खे परचाइण लाइ नंबर वठण, मैसेज करण, हुन जो मूड ॾिसण ऐं पोइ आई लव यू चवण जहिड़ा नुस्ख़ा बि ॿुधाया आहिनि। छा इहे फ़हाशी या उघाड़ी ॿोलीअ जे दायरे में अचनि था? मुमताज़ मोलाईअ जे ॻायल नए गीत दिलबर खे कीअं परचाइबो आहे में जॾहिं का बि ओघड़ न आहे त पोइ खेसि हरूभरू परेशान छो पियो कयो वञे। 3 जुलाई ते खैरपुर जे अदालत में जॾहिं ॿुधणी शुरू थींदी त पोइ ख़बर पवंदी त दरख़्वास्त गुज़ार हिन कलाम खे उघाड़ो कलाम कीअं थो साबित करे। दिलबर खे कीअं